ख़बर अथव हाणे 2 पुट बेरोज़गार, 2 न्याणियूं घर में, 2 घर वारियूं, एॾा ख़र्च लखनि जा, तकलीफ़ ई ॾाढी। अलाह ॾे पियो, अलाह कंहिंखे बुख ते कोन सुम्हारियो आहे, बसि कुझु न कुझु थी वेंदो आहे, को दोस्त मदद करे वेंदो आहे, को मिट माइट ईंदो आहे, 2000 1000 ॾेई वेंदो आहे, 2-4 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि दुखिया सुखिया। जी आदम साईं खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे 2 पुटनि में मां हिकिड़े खे रुगो नौकिरी ॾेई छॾींदो न, त असां हिन पिनण खां, चंदन खां, इन्हनि खां बची पवंदासीं, घर जो चुल्हो असांजो रोशन थी पवंदो। उनखे का नंढड़ी नौकिरी, मां नथो चवां त को टेज़रीअ जी का आलीशान नौकिरी, को DSP सीट ॾे, कंहिं बि खाते में का क्लार्की 5-7 स्केल जी मिली वेंदसि, 40-50 हज़ार पघार मिली वेंदी, त असांजो माना गुज़र सफ़र बहितर थी पवंदो। मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे काफ़ी अरसे खां वठी, पर उहो माना नामुमकिन थियो आहे।